सिंध जे क़दीम ऐं वॾी अहमियत वारनि क़बीलनि मां हिकु चारण क़बीलो पिणु आहे। ही उहो क़बीलो आहे जंहिं साज़नि, गीतनि, रमज़नि, बैतनि सां हमेशा सच जो साथ ॾिनो आहे ऐं इंसान दोस्ती ऐं वतन दोस्ती जो पैगाम संसार में गूंजायो आहे। अॼु जी हिन वीडियो में असां चारण क़बीले जी शानदार तारीख़ी अहमियत खे अवां आॾो पेश करण जी कोशिश करे रहिया आहियूं। लफ़्ज़ चारण मुतालिक़ मुहक़िक़ अलॻि अलॻि राया रखनि था। कुझु मुहक़िक़ लिखनि था त लफ़्ज़ चारण जो असुल चारणिया आहे, जंहिंजी माना आहे बन में माल चारण वारा। कुझु जे नज़दीक लफ़्ज़ चारण जो असुल उचारण बि आहे, जंहिंजो मतिलबु आहे ॻाल्हाइण या बयान करण। किताब ज़ातिन जे एनसाइक्लोपीडिया मुताबिक़ लफ़्ज़ चारण जो असुल संस्कृत लफ़्ज़ चेरा आहे, जंहिंजी माना आहे भट्ट, ॻाइणो, फ़क़ीर, मंगराड़, मंगतो वग़ैरह। डॉक्टर होतचंद मूलचंद गुरबख्शाणी पंहिंजे किताब रूह रिहान में लफ़्ज़ चारण जी माना घुमंदड़ फिरंदड़ यानी रोलाक लिखी आहे। कुझु लेखकनि लफ़्ज़ चारण जो असुल चार न पिणु लिखियो आहे, यानी चइनि वर्णनि मां न बल्कि चारणनि जो पंहिंजो अलॻि वर्ण आहे। चवनि था त महादेव शिव जी घरवारी सती आॾो जॾहिं संदुसि पीउ दक्ष शिव जो अपमान कयो त उते मौजूद शिव जे हिकु साथी साणस मुहाॾो अटकायो। शिव जे साथी जी अहिड़ी मदद ते सती उनजा थोरा मञिया ऐं खेसि हमेशा साथ ॾियण जो वचन ॾिनाई। शिव जो उहो साथी माल चारींदो हो, जंहिंजी औलाद चारण आहे। हिकु रायो उहो बि आहे त चारण शिव ऐं सती जो औलाद आहिनि। कुझु तारीख़दाननि मुताबिक़ चारण राजा शरण राय जो औलाद आहिनि। किताब ज़ातिन जे एनसाइक्लोपीडिया में ॾिनल शजरे मुताबिक़ चारण राजा दशरथ जे पुटु चित्रघिन जो औलाद आहिनि। चवनि था त चारण ब्राह्मणनि वांगुरु वेद उचारींदड़ ऐं खश्तरियुनि वांगुरु वेढ़ाक बि आहिनि। कुझु मुअर्रिख़ चारणनि खे गढ़वी बि लिखनि था, जंहिंजी माना आहे क़िलनि जी रखवाली कंदड़, यानी जिन क़िलनि जो रखवालो चारण हूंदो उन ते केर बि चढ़ाई करे न सघंदो हो। मुहक़िक़ लिखनि था त चारण राजपूतनि जा उस्ताद ऐं गुरु आहिनि। चारण राजपूतनि जा संदुनि माशी, समाजी ऐं सियासी ज़िंदगी में सलाहकार हुआ। डॉक्टर नबी बख्श खान बलोच साहिब लिखनि था त चारण जंहिंजी जेतिरी इज़त हूंदी हुई ओतिरी बयान कंदा हुआ। संदुनि घणो कम इल्म व अदब जी तारीख़ में आहे। कर्नल जेम्स टॉड तारीख़ राजस्थान में लिखे थो त चारणनि जो पेशो शेर चवण आहे। चवनि था त जंग जे मैदान में चारण पंहिंजे गीतनि सां सिपाहियुनि जे खून खे गरमाए खेनि क़ौमी ग़ैरत ॾियारींदा हुआ। जीअं कंहिं लोक बैत जो तर्जुमो आहे त चारण बुज़दिल खे लानत ॾेई सूर्य खे शाबाश ॾिए थो। जंग जे मैदान में लड़ंदड़ बहादुर खे जोश ॾियारींदड़ चारण जी ज़ात गुण भरी रास आहे। चारण जंगियुनि में न सिर्फ़ पंहिंजनि नज़मनि सां सिपाहियुनि खे हिम्मत ॾियारींदा हुआ, पर हू जंगियुनि जा अखियूं ॾिठा शाहिद बि बणिबा हुआ, जेकी पोइ उन्हनि जंगियुनि जो अहवाल गीतनि जी सूरत में ॻाईंदा हुआ, जेकी अॼु बि लोक अदब जो हिसो आहिनि। सिंध जा केतिराई बाज़ोक़ हुक्मरान चारणनि जी वॾी क़दरदानी कंदा हुआ ऐं किन त चारणनि ख़ातिर पंहिंजा सिर बि कटाया। जीअं पारकर जे हुक्मरान मेंघ सींधल जे फ़र्ज़ंद हिकु चारण जी ज़िंदगी बचाइण ख़ातिर पंहिंजो सिर वढाए गुजरात जे राजा अहमद शाह खे ॾिनो। शाह बिटाई जे सुर में राय ॾियाज बि ॿीजल चारण जे सुर एवज़ पंहिंजो सिर कटायो। चवनि था त राय ॾियाज चारणनि जो वॾो हो। चवनि था त सिंध में सूमरनि जे ज़वाल खां पोइ
समन जी हाकमियत क़ाइमु कराइण में चारणनि जो वॾो किरदारु हो, जो चारणनि ई पंहिंजनि बैतनि नज़मनि ज़रिए समन जी मक़बूलियत जो चर्चो आम कयो। सिंध जे कलोड़नि, मीरनि टालपुरनि ऐं ॿियनि हुक्मराननि वटि बि चारण क़ौम जा माण्हू मुक़ररु थियल हूंदा हुआ। जेकॾहिं ॻाल्हि चारणनि जे मज़हबी अक़ीदनि जी कजे त चारण बुनियादी तरह देवी खे मञींदड़ क़बीलो आहे। लोक रिवायतनि मुताबिक़ चारण क़बीले जो वजूद सती जी शक्ति खां शुरू थिए थो। चारणी अक़ीदे मुताबिक़ देवियुनि खे शक्ति दुर्गा देवी खां मिले थी। चारणी समाज में गराज देवी खे सफ़े अव्वल जो दर्जो हासिल आहे। पोइ आवड़ देवी, खोड़ियार देवी, कारानी देवी, कोडियार देवी, सोनल देवी वग़ैरह आहिनि। बहरहाल चारण क़दीम दौर में इल्म व अदब जे हवाले सां वॾी अहमियत जा हामिल रहिया आहिनि। सिंध में चारणनि वाक़िअनि, क़िस्सनि, कहाणियुनि, शजरनि खे पंहिंजे बैतनि ज़रिए ज़िंदा रखंदा आया आहिनि। ही मज़हबी तौरु क़ौमी गीत ॻाईंदा हुआ। समंग चारण सूमरनि जे दौर जो वॾो शाइर हो, जंहिं शहीद दोदे सूमरे जी शहादत बाबति बैत चया, जेके तारीख़ जो हिसो आहिनि। इंसाइक्लोपीडिया सिंधियानिया मूजिबि तरवाड़ी चारणनि जो हिकु पाड़ो आहे, जेको मारवाड़ में रहे थो। उते संदुनि ॿ मशहूर पाड़ा बानकेदास ऐं चैनदास आहिनि। जिन ॿिन्ही पाड़नि जो कमु आहे त उतां जे सरदारनि जे तारीख़ लिखनि ऐं खेनि तारीख़ में सुठनि लफ़्ज़नि में यादि कनि। पर मौजूदा वक़्त में ज़माने जे गर्दशनि मां गुज़रंदे हाणे अक्सर चारण पंहिंजो अबाणो पेशो छॾे ॿियनि पेशनि सां वाबस्ता बणिजी चुका आहिनि। चारणनि जे कुझु पाड़नि इस्लाम पिणु क़बूल कयो। मुसलमान चारणनि जा आलियाणी, वतड़ाणी ऐं ॿिया पाड़ा मशहूर आहिनि, जेकी सॼी सिंध जे अलॻि अलॻि जॻहियुनि ते ऐं घणा उत्तर सिंध में आबाद आहिनि। चवनि था त चारण असुल गुजरात, काठियावाड़ ऐं राजपूताना जा आहिनि। हिंदू चारण थर ऐं लाड़ सां गॾोगॾु हिंदुस्तान जे कच्छ, गुजरात, अहमद आबाद में वॾी अक्सरियत सां आबाद आहिनि। हिंदू चारण जे मशहूर पाड़नि में खेमोरिया, माधड़, हथणिया, हब्बाणी, हागठिया, परमाड़, एरवाड़, धरड़ा वग़ैरह शामिल आहिनि। सिंध में रहंदड़ अक्सर चारण गुजराती, ढाठकी ऐं मारवाड़ी ॿोली ॻाल्हाइनि था, जॾहिं त ॿिया पंहिंजूं मक़ामी ॿोलियूं ॻाल्हाइनि था।